इंटरलठ जंहिंखे मंछरो बि चवंदा आहियूं, कीअं ऐं छो ठहंदो आहे? उन में उहे मुख़्तलिफ़ रंग किथां था अचनि ऐं कीअं था भरिजनि? छा इंटरलठ या मंछरो वधीक मींहुं वसण या मुकमिल मींहुं ख़तमु थियण जी निशानी आहे? दोस्तो, जॾहिं मींहुं वसंदो आहे ऐं साॻे वक़्तु सिज बि निकिरंदो आहे, तॾहिं हवा में मौजूदु पाणीअ जा नंढड़ा फुड़ा सिज जी रोशनीअ खे टोड़ियुनि था, उनखे अंदरि मोड़ियुनि था, उनखे रिफ्लेक्शन ऐं वरी ॿाहिरि कढनि था, उनखे रिफ्रेक्शन चइबो आहे। रोशनी जॾहिं पाणीअ जे फुड़े मां गुज़रे थी त उहा पंहिंजे मुख़्तलिफ़ रंगनि में विरहाइजी वञे थी। उन इहे विरहाइजण जे करे ई आसमान ते कोस वांगुरु इंटरलठ नज़र ईंदो आहे। सिज जी रोशनी असुल में सफ़ेद हूंदी आहे, जेका असुल में केतिरनि ई रंगनि जो गॾियल मेलाप आहे। जॾहिं उहा रोशनी फुड़े मां टुटे थी त 7 वॾा रंग ज़ाहिर थियनि था, जिन में ॻाढ़ो, नासी, नारंगी, पीलो, साओ, नीरो, इंडिगो ऐं वाङणाई शामिल आहिनि। उहो ई सबबु आहे जो इंटरलठ में हमेशह साॻी तरतीब सां रंग नज़र ईंदा आहिनि। इंटरलठ तॾहिं नज़र ईंदो आहे जॾहिं हिक पासे सिज हुजे ऐं ॿिए पासे अञा बि हवा में पाणीअ जा फुड़ा मौजूदु हुजनि। मींहुं वसण दौरान बि इंटरलठ ॾिसी सघिजे थो, जेकॾहिं सिज हिक पासे निकिरी आयो हुजे। घणो करे उहो मींहुं ख़तमु थियण या घटिजण जी निशानी हूंदो आहे, छो त सिज निकिरण लाइ आसमान में ककर घटिजणु ज़रूरी आहे। याने इंटरलठ सिज ऐं मींहं जी गॾियल मौजूदगीअ सां ठहंदो आहे। उहो सिधो संओं वधीक या घटि मींहुं वसण जी अलामत नाहे, पर घणो करे उहो ॾेखारे थो त मींहुं हल्को पियो आहे या ख़तमु थी रहियो आहे। दोस्तो, इन तरह जूं वधीक मालूमात मुश्तमिल वीडियोज़ जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो, वीडियो खे शेयर कंदा।